अस्सलामुअलैकुम दोस्तों एक नई दिलचस्प वीडियो सां गॾु आऊं बासित आहियां। तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजो यूट्यूब चैनल महबूब हिंगोरजा। दोस्तों ही मुंहिंजो टिकटॉक जो हिकिड़ो अकाउंट आहे जंहिं ते आऊं वीडियोज़ अपलोड कंदो रहंदो आहियां। हिते तव्हां ॾिसी सघो था 8 खां 10 वीडियो आहिनि, पर सभु फारियूं ते आहिनि। तव्हांखे चेक बि कराए सघां थो ऐं इहा ट्रिक अॼु आऊं तव्हांखे हिन वीडियो में ॾियण वारो आहियां। महिरबानी करे वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। तव्हांखे वीडियो पसंदि ईंदी। तव्हांखे वीडियो जेकॾहिं पसंदि अचे त वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा ऐं वीडियो खे शेयर कंदा। दोस्तों हिन ते ट्रिक मूं लॻाई कोन्हे, पर मूं तव्हांखे हिते चेक कराए थो छॾियां त वाकई छा टिकटॉक ते फारियूं हिते ॾिसी सघो था 2% ही फारियूं ते हली रही आहे वीडियो। उन खां बाद ही वीडियो तव्हांखे चेक कराए थो छॾियां। दोस्तों तव्हांखे सभु वीडियो चेक कराए तव्हांखे वीडियो अपलोड कीअं थींदी आहे उहो ॿुधाए छॾींदुसि। हिते ॾिसी सघो था 98% मतिलबु 98% फारियूं ते आहे। उन खां बाद ही वीडियो जेका आहे इनखे आऊं एनालाइज़ चेक कराए थो छॾियां तव्हांखे त ॾिसी सघो था हिते ही वीडियो बि फारियूं ते 65% ही फारियूं ते हली रही आहे। उन खां बाद ही हिकिड़ी वीडियो आहे जेका मूं अपलोड कई। हिन वीडियो में तव्हांखे चेक कराए थो छॾियां त छा वाकई फारियूं ट्रिक लॻे थी या कोन थी लॻे। हिते ॾिसी सघो था 71%। दोस्तों टाइम इलाही वेस्ट करण बग़ैर हिते ॾिसी सघो था मूं वटि फॉलोअर्स केतिरा अचनि था रोज़ाना बुनियाद ते। हिते तव्हांखे उहे बि चेक कराए थो छॾियां, ऑटोमेटिक अचनि था। जेकॾहिं तव्हां फॉलोअर्स वधाइण था चाहियो त उहे बि वीडियो तव्हांखे मिली वेंदी। तव्हांखे वीडियो किथे मिलंदी उहो बासित ट्रिक लिखी सर्च कंदो यूट्यूब ते त उते तव्हांखे फॉलोअर्स वधाइण वारी वीडियो बि मिली वेंदी। दोस्तों हाणे ॿुधाईंदासीं त ट्रिक छा आहे। सभ खां पहिरीं तव्हांखे नॉर्मल तरीक़े सां हिकिड़ी वीडियो अपलोड करणी आहे। वीडियो अपलोड किथां खां थींदी, हिते तव्हां जीअं अपलोड वीडियो लिखियो पियो आहे हिन ते क्लिक कंदव त हाणे मसइलो छा आहे, वीडियो जेका तव्हां हितां त अपलोड करे था छॾियो, पर तव्हांखे हिकिड़ो ट्रेंडिंग टॉपिक खपे जंहिं ते तव्हांजी वीडियो वायरल थी वञे। मिसाल तो ॾियां, ही मुंहिंजी हिकिड़ी वीडियो आहे जंहिं ते व्यूज़ वधीक पिया अचनि। हाणे हिन जो जेकॾहिं आउं साउंड यूज़ थो करियां त हिते ॾिसी सघो था केतिरनि माण्हुनि हिन वीडियो ते ॿी वीडियो ठाही आहे। हाणे पाण बि इन ठाहियूं था छो त पंहिंजी वीडियो तॾहिं वायरल थींदी जॾहिं पाण नओं को ट्रेंडिंग टॉपिक ॻोल्हींदासीं। हाणे ही थी वियो। उन खां बाद जेको आहे हिते इमेज ते क्लिक करे ऐं हिते सिलेक्ट थो करियां। उन खां बाद जेको आहे सो हिन खे नेक्स्ट थो करियां। दोस्तों ये नेक्स्ट करण खां बाद हिन खे अपलोड था करियूं हिन वीडियो खे। हिते जेको आहे सो टाइटल था लिखूं। हाणे टाइटल उहो पाण खे लिखणो आहे। हिते लिखणो आहे फारियूं, मतिलबु फारियूं जेको बि सर्च कंदो न त तव्हांजी वीडियो फारियूं मतिलबु सर्च जेको कंदो। हाणे अलाए केतिरा मिलियन बिलियन माण्हू आहिनि टिकटॉक ते जेके फारियूं ट्रिक जे पोयां आहिनि। फारियूं ट्रिक छा आहे, कीअं आहे, त पाण खे हिते फारियूं ट्रिक 2021 लिखणो आहे। फारियूं ट्रिक 2021 लिखी छॾियो। हाणे पाण जेको आहे सो हिन में हैश टैग था लॻायूं। हैश टैग हिते फारियूं आहे। उन खां पोइ FYP जेको आहे इहो आहे, मतिलबु ट्रेंडिंग में जेके टैग्स हलंदल आहिनि हैश टैग उहे ई पाण खे हिते इंटर करणा आहिनि। इहे इंटर करण खां बाद तव्हांखे हिकिड़ो ॿियो तरीक़ो ॿुधाईंदुसि। उन तरीक़े सां जेकॾहिं तव्हां हिन वीडियो खे मतिलबु फारियूं ते मोकिलण था चाहियो त तव्हां हिते टैग ॾिसी सघो था कहिड़ा पिया लॻायूं। तव्हांखे जेकॾहिं वीडियो फारियूं ते वाकई मोकिलणी आहे त ही थी वियो। हाणे हुन खां पोइ जेको आहे सो हिते फ्रेंड मेंशन लिखियो पियो आहे। हिन में तव्हांखे जेके वॾा वॾा 2-3 टिकटॉकर आहिनि उहे मेंशन करे छॾिणा आहिनि। हाणे हिकिड़ो अली ख़ान करे छॾियोसीं, हिकिड़ो पाण करियूं था नदीम नानी वाला, त नदीम खे लिखी था वठूं हिते। हाणे ही नदीम थी वियो। उन खां बाद जेको आहे सो हिते हिकिड़ो जेको आहे सो नंढो यूज़र जेको आहे मिड़ई को लॻाए था छॾियूं। उन खां बाद जेको आहे सो हिते ही विच वारो जेको ऑप्शन आहे अलो, इहो ऑन करे पोस्ट ते क्लिक करे छॾियो। दोस्तों इहा वीडियो अपलोड थिए पई। वीडियो जीअं अपलोड थिए थी बाद में तव्हांखे ॿुधायां थो त ट्रिक छा आहे जंहिं ट्रिक सां वीडियो तव्हांजी वायरल थींदी।
दोस्तों तव्हांजो सभु वीडियो फारियूं ते वेंदियूं जेकॾहिं इहो तरीक़ो तव्हां यूज़ करियो था। दोस्तों वीडियो फाइनल थी चुकी आहे, हिते ॾिसी सघो था। हाणे ॿियो तरीक़ो छा आहे? ॿियो तरीक़ो इहो आहे त तव्हांजो जेको अकाउंट आहे इनखे हिते फ्री स्पेस जेको लिखियो पियो आहे इनखे तव्हांखे करिणो आहे क्लियर। दोस्तों ही क्लियर थी चुको आहे। उन खां बाद हिते जल्दी तव्हांखे लॉग आउट करे छॾिणो आहे अकाउंट खे। त आऊं हिनखे जल्दी लॉग आउट करे थो छॾियां, बाद में हिकिड़ो ॿियो अकाउंट लॉगिन करे थो छॾियां। दोस्तों तव्हां वटि अकाउंट 2 हुजणु खपनि, हिकिड़ो न हुजणु खपे। ही मुंहिंजो बासित मलकाणीअ नाले सां अकाउंट आहे, इनखे लॉगिन करे थो छॾियां। ऐं मथियों जेको अकाउंट आहे उहो मूं 6-7 ॾींहं अॻु में ठाहियो आहे, भले तव्हां विज़िट करे ॾिसी सघो था। हिते सरदार 122 जेको मुंहिंजो अकाउंट आहे इनखे सर्च थो करियां। बाद में जेका मूं नई वीडियो ठाही आहे उनखे आउं पूरो वॉच कंदुसि। हिन वीडियो खे वॉच करे इनखे लाइक कंदुसि ऐं हिन ते हिकिड़ो मिड़ई कमेंट करे छॾींदुसि, यार सब्सक्राइब करियो महबूब विंगुर जो चैनल के, ठीकु आहे। इनके कमेंट करे छॾियो मिड़ई को बि कमेंट। उन खां बाद हिते शेयर लिखियो पियो आहे, हिन ते क्लिक करे हिते जेको अदर वारो ऑप्शन आहे हिन ते क्लिक करियो। बाद में हिते लिंक कॉपी करियो, हिकिड़े चक्कर कई, तव्हांखे 5 चक्कर इहा लिंक तव्हां कॉपी करणी आहे। ही 2 दफ़ा थियो, ही दोस्तों 3 दफ़ा। दोस्तों तव्हांखे ईअं ई पंहिंजी वीडियो जेकॾहिं वायरल करणी आहे, बिल्कुलु वीडियो जहाज़ थी वेंदी, तव्हां जेको आहे उहो फेमस थी वेंदो टिकटॉक ते। ऐं हीअ रियल वीडियो आहे, ईअं न आहे त असां कुझु फेक वग़ैरह ठाहियूं। छो त हेॾो पंध करे असां हिन चैनल ते आया आहियूं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांखे बि कुझु नवाण ॾिसण लाइ मिली वेंदी। दोस्तों अदर ते क्लिक करे हिन खे क्लिप मतिलबु कॉपी करे वरितो। उन खां बाद जेको आहे सो हिते रिपोर्ट जो जेको ऑप्शन ॾिनो वियो आहे, रिपोर्ट जो ऑप्शन हिकिड़ो त माण्हू चवनि था त रिपोर्ट जो ऑप्शन टिकटॉक वारनि इन लाइ ॾिनो आहे त कुझु ग़लति थी आहे त रिपोर्ट कजे, पर असां पाकिस्तानी आहियूं, उन करे हिन खे स्पैम जी रिपोर्ट था हणूं। स्पैम जी रिपोर्ट जीअं हणंदासीं त टिकटॉक वारा जेके आहिनि उहे वीडियो खे मोकिले छॾींदा, मतिलबु अंडर रिव्यू में वठंदा त वाक़ई हिन में त का अहिड़ी ग़लती आहे कोन। पोइ उहा जेका वीडियो आहे सो फारियूं में उछले छॾींदा, पाणे पिया व्यूज़ ईंदा। दोस्तों इहा हिकिड़ी नंढड़ी वीडियो आहे, जेकॾहिं तव्हांखे पसंदि अचे त वीडियो खे लाइक कजो। ऐं इहा ई फारियूं ट्रिक आहे, बिल्कुलु रियल आहे। ऐं तव्हांखे ही प्रूफ बि ॾियां पियो त वाक़ई मुंहिंजो चैनल आहे। मूं वीडियो जेको आहे सो पहिरीं वीडियो मूं कॾहिं अपलोड कई, हिते ॾिसी सघो था 2 तारीख़ मतिलबु 2 महीने जी 27 तारीख़ ते मूं वीडियो अपलोड कई हुई। ही 4 महीनो आहे, अॼु 10 तारीख़ आहे, 13 ॾींहं अॻु में ही चैनल मूं मतिलबु ही ठाहियो आहे अकाउंट। 1630 ते फॉलोअर्स अची चुका आहिनि। तव्हांखे जेकॾहिं इहो ई सेम तरीक़ो करिणो आहे त हिन वीडियो खे लाइक करियो ऐं हिन चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करियो। मिलूं था अॻी वीडियो में, तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़। ॾीता बासित मलकाणी खे मोकल। मिलूं था हिकु नई वीडियो सां गॾु, तेसि ताईं बाय बाय।